जैसे साह पसो तेसी नीह निभाए बो जाने पो अल्लाह के रहूं दो कैसा भला या अल्लाह या रहमान या रहीम या करीम रब ओ मौला जो 21 शवाल असांजे जमात जे निगरान साईं अरबाब अली साईं जे घर में महबूब जी लख सलवात पढ़ी से फ़कीर अरबाब अली साईं जो अॼो को ख़ैर पंहिंजी बारगाह में उहद जबल जेॾो लिखण क़बूल फरमा फ़कीर अरबाब अली साईं खे मिठे मोहम्मद ऐं इमाम सजाद जे सदके सेहत ऐं वॾी खिज़री हयाती अता फरमा इन्हनि जे रोज़ी रिज़्क़ इज़्ज़त में बरकतूं अता फरमा फ़कीर साईं जे सभिनी पुटनि खे हाजन अली साईं अख्तर अली फौजी मुनीरन साईं खे साईं जे सभिनी बचड़नि खे अमड़नि न्याणियुनि खे क़यामत ताईं आबाद फरमा रब लख सलवात जो वास्तो थिए ऐं आका करीम हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वास्तो थी डॉक्टर वकार अली साईं जी सरकारी नौकरी बहाल थे जल्दी सरकारी पगारूं इन जूं वरी शुरू थी वञनि या दुआ क़बूल फरमा और साईं वकार अली साईं कंहिंजे बचड़नि खे मौला ज़हनी कल्बी सुकून ॾे हिन तो कुल परेशानियूं ऐं मुश्किलातूं क़यामत ताईं दूर फरमा बाबा हाजी साईं अल्लाह वधायो भंड साईं खे साईं जे बच्चनि खे आबाद फरमा साईं गुलज़ार अली साईं जा बच्चा घर आबाद फरमा इरशाद अहमद साईं खे मौला सरकारी नौकरी अता फरमा इन ज़फ़र साईं के ओ मौला हिन जी पारत त हिन जे रोज़ी में बरकतूं ॾे हिन जी ज़ाहिरी ऐं ग़ैबी मदद फरमा रब जुमिले जेके बि दुआ जा हथ खयूं वेठा आहियूं अॼु असां सभिनी जो बेड़ो तार जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ा अता फरमा जेके बे औलादी आहिनि उन्हनि खे औलाद अता फरमा जेके बेरोज़गार आहिनि उन्हनि खे रोज़ी अता फरमा ओ मौला कर्ज़दारनि जा कर्ज़ दूर फरमा ओ मौला जन खे घर में किरोदा नाचाकियूं आहिनि परेशानियुनि वेठ किरोद नाचाकियूं परेशानियूं सभिनी तो दूर फरमा महबूब जी सारी उम्मत के फिरके वारित खां बचा सॼी सिंध में सॼे पाकिस्तान में सऊदी में ईरान में इराक में शाम में फ़लस्तीन में मिस्र में घर घर में लख सलवातूं थियनि इहा दुआ मुंहिंजी क़बूल फरमा इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल नबी हक नबी सल्लल्लाहु अलैहि या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह नारे हैदर